तवासा के सच्चो हैदरी बनाए। सच्चो हैदरी हुआ देखो हैदर करार जे नक्शे कदम ते हलंदो आहे। हली सही रोई थो चवे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जे ज़ात तां कुर्बान वञा। मां अलीअ जे ज़िंदगी में रिकार्ड में निमाज़ कज़ाई कान्हे। अॼु रिकार्ड वरी कीअं ख़राब कयां। मुंहिंजा अदा हाणे अली साईं जा अंगल बि मज़ेदार आहिनि। सिज त वियो न हाणे काथां मोटे। अली साईं खे ख़बर आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जे आंगुर में ताक़त नबी जे हथ में। अली से आज़मायूं वेठो हा साईं जानन खे आज़माइबो आहे न पोइ अंगल उते कबा। तेरे ख़ुदा तुंहिंजे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वॾी ॻाल्हि कान्हे। निमाज़ अली पढ़ंदो पर कज़ा न अदा। अदा त चइबो आहे वक़्त ते वक़्तु त वियो तो क़िबला वक़्तु वियो त वञो महबूब त वेठो आहे। महबूब वरी पंहिंजनि जा अंगल मञींदो आहे न साईं। पंहिंजनि प्यारनि जूं ॻाल्हियूं मञींदो आहे। नबी पाक जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था मां अल्लाह जे राह में हथ खणा थो दरबार में। ऐं प्यारा अली तुंहिंजे लाइ सिज वापसि ईंदो तूं नमाज़ अदा कंदे। हबीबन करीमन ख़ुदा ताला जी दरबार में हथ खया। हथ खणण खां पोइ दुआ घुरी नबी पाक आंगुर जो इशारो फरमायो आहे। सिज को मामूली ॻाल्हि कान्हे का। मवाली रखियो हो रोज़ो सम्झो था लाइ न इएं को भुलिजी पियो खणी रोज़ो रखियईं। डटा सटा कंहिं ॾिन सराए छा रोज़ो रखियईं। हिनखे बुख कोन वरायो अची नशे वरायो। बेपहरी लड़ी इहो भंग जो कूंडो घोटे वेही रहियो। हाणे वेठो सिज ॾे निहारे। हाणे सिज त पंहिंजे मर्ज़ी सां न वञे। पोइ ॾिसी चयसि ओ टंगियल लहू छा चवेसि ईअं ॾंद फिकिड़ अड़े टंगियल लहू। टंगियल लहे करे पंहिंजे मर्ज़ी सां वेंदो न साईं। सिज त पंहिंजे स्पीड सां बेपहरीअ खां वठी करे सिज लथे ताईं गप थी वियो। टंगियल टंगियल करे सिज खे डोरा पा ॾेई होॾां मुला कयो अलाह अकबर। हिन भंग जो कूंडो खणी पासे में चढ़े। मुंहिंजा मिठड़ा भाव को सिज का मामूली शइ कान्हे। अल्लामा फखरुद्दीन राज़ी लिखियो आहे त इहा जेका रूह ज़मीन आहे सम्झो था न कहिड़ी काज़ी अहमद वारी पूरी दुनिया। इहा जेका रूह ज़मीन आहे पूरी दुनिया ओड़क ताईं। अल्लामा फखरुद्दीन राज़ी फरमाए थो अहिड़ियूं 17,000 ज़मीनूं अहिड़ियूं 17,000 अहिड़ियूं ज़मीनूं गॾु कर त बि सिज वॾो। 17,000 17 लुडो न 17,000 ज़मीनूं इहे हिकिड़े पासे सिज अञा वॾो। ऐं भॼणो केतिरो आहे। अॼु साईं वारा मूंखे खणण आया और शाहपुर चाकर मूं गाॾी काहे नई गाॾी नौजवान ड्राइवर ऐं जो खणी गाॾी खे खईं त मां पुछां ख़ुदा ख़ैर सां छल पुॼाए। चुप करे वेठा हुआसीं। ॾाढो सुठो ड्राइवर भलो गाॾी हले पई सवा खां मथे रोड भला। हाणे साईं न 100 वारी गाॾीअ खे स्पीड वारी खे ब्रेक हण ओचिती त ॾे मथो ॾिछ बोर्ड में। मूं वारो त कोई लॻो पर मतिलबु आहे ॻाल्हि थो काखण को ईअं खणी करे त थींदो न बा। गाॾी हेॾे या होॾे जेको ज़मीन खां 17,000 हिसा वॾो आहे ऐं स्पीड केतिरी इहो छा आहे सेकंड। सम्झो था न इन हिकिड़े सेकंड में 1,86,000 मैल हलंदो। सुभान अल्लाह ॾाढे न कई वॾो 17,000 हिसा ईअं न कई ऐं वरी तिखो 1,86,000 मैल हिकिड़े ठक सेकंड में हले। पर जंहिंमहिल मुहम्मदी आंगुर खॼी वई त रुॻो ब्रेक कान लॻसि बीठो पर वरी मोटी आयो। वाह नबी चओ सुभान अल्लाह। ॾाढे चओ सुभान अल्लाह। इहो शान आहे मुंहिंजे आका जो चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
इहा स्पीड तई ताक़त एॾी वारी शइ खे रोकण मुंहिंजे नबी जो कमाल आहे, मुंहिंजे नबीअ जो शान आहे। जंहिं नबी खे ख़ुदा तबारक व तआला एतिरी ताक़त ॾिनी आहे जो एॾो सारो सिज हुन जे ताबे फर्मा बरदार आहे, रुगो बीहे कोन थो बल्कि बीहण सां वरी वापसि वरी थो अचे। सरकार वापसि सिज खे हाणे टे पहरी ते बीहारे पाण फरमाइनि था अली हाणे टे पहरी आहे, हाणे त पढ़ंदे चयो कि भला हाओ हाणे पढ़ंदुसि, कज़ा न पढ़ंदुसि अदा पढ़ंदुसि। मुस्तफ़ा हुजे वरी अली कज़ा पढ़े, इहो मुंहिंजो शान न आहे, न को तुंहिंजो शान आहे, तुंहिंजो शान इहो आहे जो मूंखे अदा पढ़ाए। आका जे गुलाम सोने शेर ख़ुदा ख़ुदा जो फर्ज़ अदा कयो आहे। हाणे मूंखे ॿुधायो त अली जहिड़ो कंहिंजो शान थींदो? अली नबी खे प्यारो आहे या न आहे? तव्हांजे बच्चनि खे प्यारो आहे या न आहे? हसनैन करीमनि खे प्यारो आहे या न आहे? और जॾहिं इहो शहीद थियो त इमाम हसन हुसैन ताबूत कढियो, इमाम हसन हुसैन को हज़रत अली जो घोड़ो कढियो, हज़रत इमाम हसन हुसैन को अलीअ जो मातम जो पिणु कढियो, उहो तॾो विछायूं तो किथां आंदो आहे? जवाब दे। और मुंहिंजा प्यारा भाउ अञा अॻिते हली अञा मां तो ख़ुदि अहल बैत जा फ़ैसिला थो ॿुधायां। हज़रत हसन चयो सुभान अल्लाह, मुझे नबी पाक ने इस्लाम फरमाया था हसन वल हुसैन सईदा शबाब अहल जन्नत, मुझो हसन नहीं मुझो हुसैन जन्नत जे जवान मंजा सरदारन। हुजूर पाक जी ज़ात बरकरार फरमाइंदा जंहिंखे मुंहिंजी ज़ियारत करणी आहे इन दुन मुबारक खां मथे निहारे त हसन मुंहिंजे मुंहं रहिया, दुन मुबारक खां हेठि निहारे त हुसैन मुंहिंजे मुंहं रहिया। भाई मुझे महबूब पाक जी सूरत हा, महबूब पाक जो जुल्म जमाल हा, हबीब पाक जा प्यारा हा, मेरे तरह मुझे नबी पाक जी ज़ात बाबरकात के प्यारा हा। भाई मुझे महबूब बटाया हम हिकिड़ो 7 सालनि जो आहे, ॿियो 8 सालनि जो आहे। और नाना अॼु असां ॿई भाउरत जे आॾो मल था विढ़ूं, असांखे इनाम ॾिजे को बहादुर थी पए त के इनाम ॾिजा। हबीब फरमाइनि था मुझे आॾो ॿई तव्हां मल विढ़ो, अवां जेको खटी वेंदो तंहिंखे मां मोहम्मद इनाम ॾींदुसि। हज़रत अलीअ खे बि घुरायो वियो आहे, फातिमा ज़हरा खे बि घुरायो वियो आहे। हसन हुसैन 7-8 सालनि जा ॿई भाउर भोगन भोगन में मंझंदि नबी पाक जे आॾो विढ़नि था पिया। जंहिंमहिल मिड़ पुरो आहे तंहिंमहिल हिकिड़े रखे या ॿिए खे पधारे पुरो वठ भेणा वठ, हिमत कर वठ चइबो आहे न। असांजे पासे हिकिड़ो ओट विढ़ो मुस्लमान सां मल थियो क़िस्मत सां, ओट बि ॾिसण आया त ॾिसो त कीअं थो मुस्लमान खे ॾसे। अची सीधा 20 ओट बीठा, मुस्लमान बीठा, मुस्लमान बि विझंदे हथ संदरे वक़्तु ॿुधाए ओट घुमे पियो, ॿिया पिया अचनि जाठा पकाड़ू जाठा पकाड़ू जाठा पकाड़ू, सम्झो था न ओडकी में ओ घुमे पियो चलो पेड़ी न खोपाड़ू जाठा पकाड़ू पकाड़ू। मुसलमान अहिड़ो खणी कयो आहे जो पेर ई नथो घुमे, ठाठो में थो पकड़िया। सब को पासनि खे पटाईंदो आहे, हिमत कर राड़ो कर हा ॾिठो कर ॿियो न त कोकड़ी ॾिसजा विढ़ंदा त हेरी रखी खेलो वधर आहे न आहे बाबा वो कुकड़ करण आहे हिते जो पई खुदा जी शलकरा तो तेरे रहमत नाज़िल तेरे खुदा शला तेरी खुदा शला हिदायत करे जानवर विढ़ाए खुश न थी अल्लाह ही अल्लाह जो रसूल नाराज़ न कर। असांजे पासे मशहूर ॻाल्हि आहे, हिकिड़ो माण्हूअ जे सॼी ज़िंदगी कुकड़ विढ़ाया, पोड़ो थियो हाणे शौक़ु छॾे ॾिनई, बीमार थियो, जंहिंमहिल मरण घड़ी आहे त दाहूं करे घोड़ारे मूंखे कुकड़ मारे, घोड़ारे मूंखां कुकड़ करे हिकिड़ो ॿार न आहे काथे, पुट चवनि काथे आहे, ऐं दुनिया ॾिठो दाहूं करे मुंहं मां रत फुहारा करे वहेसि। अहिड़ा के ख़ुदा जे अज़ाब जा मलाइक नथा अची जीअं जानवरनि खे विढ़ाए खड़हूं हणाईंदो हो, ईअं ख़ुदा जे अज़ाब जो मरण जे टाइम ते मुंहं में खड़हूं लॻी लॻी दाहूं करे 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 मरी वियो। ओ ख़ुदा जी ख़ल्क़ खे विढ़ाइण वारा, ख़ुदा बशर तोखे अमान में रखे, तूं जानवर न विढ़ाइजा। त मुंहिंजा प्यारा भाउ पंहिंजे पाण में पहलवान खे पढ़ाईंदो आहे। हसन हुसैन पाण में मल पिया विढ़नि त महबूब जी ज़ुबान मां निकिरी वियो छा वाह वाह हसन वठ हिमत कर